सईहा पुजाई दिल जी दरबान को सोचवे शायर अल्लाह निगारी अमजद अली निगारी जी फरमाइश है कलाम मिले काफ़ी सारा असांजा दोस्त टी प्यारा वो कई आया सभी दोस्तन के भली कर चाह तो सभी दोस्तन जो मां चोरातो आया जो मुझे ने भा शहीद जी वर्सी में शरीफ शान सभी दोस्तन के मुझे तरफा या 12 महीने की दावत है मुझे कोई शादी या ना है जो मां तव्हां दोस्तन ताईं कार्ड पुजाया छो जो ही मां ख़ास तौर ते छो जो मुझी पूरी सुन में दोस्त आहिनि मां कंहिं दावत ॾेई कंहिंखे ॾिनसि मां वधमि फेसबुक ते या मुंहिंजो पंहिंजो पेज आहे मां हुन ते वधमि दोस्तनि खे दावत ॾेई सघां थो छाजे करे जो मां पंहिंजे पेज ते तव्हां दोस्तनि खे आगाह कयो त बाबा मुंहिंजी भाउ जी वरसी आहे हिन में तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी शरीक थींदो जेके दोस्त आया उन सभिनि जी महिरबानी दादू नूरपुर खां शायर हुसैन बस जतोई करम खान जतोई भक्त अली जतोई जी फरमाइश आहे भाउ नसीर कोश सादकाबाद खां अदा मदद अली कोश आया अकेलो थे को मिलो मौला जोड़ी वाल दे आया अकेलो थे को मिलो मौला जोड़ी वाल दे दिल जो है खाली छोड़ो कोई बेमिसाल दे आया अकेलो थे को मिलो मौला जोड़ी वाल आया अकेलो थे को मिलो मौला जोड़ी वाल दे शेर पवार जी फरमाइश है मेहरबानी जान मोहम्मद पवार दिल खुश करो